बदीन जिले में पानी की खोट खिलाफ जिलो बचाओ तहरीक जो बदीन का हैदराबाद लाइ निकतल पैदल मार्च मंजिल तरफ रवाना है। पानी की खोट खिलाफ तलार में शटरबंद हड़ताल कई वई। सियासी समाजी धुरियन ऐं शहरन बदीन हैदराबाद रोड ते धरणो हयो। बदीन जिले अंदर ज़रई पानी की हथरादू खोट गैर कानूनी दिकन ऐं वाहन की खाटी न कराइण खिलाफ जिलो बचाओ तहरीक पारा बदीन का हैदराबाद लाइ निकतल पैदल मार्च तलहार पहुतो। तलहार में मुकम्मल तौर ते शटरबंद हड़ताल करे मेन बदीन हैदराबाद रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौके ते अॻवाननि अज़ीज़ अहमद डेरो खुदा ॾिनो शाह खलील भुरगड़ी ऐं दिलबर सिंधी जो चवणु हो त बदीन ज़िले अंदर पानी की खोट की ज़िम्मेवार हुक्मरान धुर आहे। पानी की खोट सबब हज़ारे एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। जंहिं सबब हितां जे आबादकारनि खे करोड़े रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। हुन जो त हारी तोड़े मज़दूर तबिको सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। 14 तारीख़ ते हैदराबाद सीडा ऑफिस साम्हूं धरणो हयो वेंदो। जेसी ताईं बदीन जिले अंदर पानी की हथरादू खोट खत्म करे गैर कानूनी दिका हटाए वाहन की खाटी न कराई वेंदी तेसी ताईं एहतजाज जारी रहंदो। तलहार में धरणे का पोइ पैदल मार्च हैदराबाद तरफ रवाना है।